आवाज़ टीवी जे स्लोगन सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्मु इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि जिते सॼी सिंध जे अंदरि जेको आहे सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे उते गॾाब पोइते नाहे। गॾाब जे ॻोठनि में, गॾाब जी ॿहिराणियुनि में ऐं गॾाब जे शहरनि में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तयारियूं उरूज ते आहिनि। अचो चाल जे मालिकनि सां हिते शहरी आया आहिनि, हिते जेको आहे ख़रीदारी करणु सकाफ़ती हवाले सां सिंधी टोपियूं, अजरक, कोटियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हीअ आवाज़ टीवी जो तमामु सुठो क़दम आहे। लाज़मी आहे इन डिजिटल दौर में जॾहिं असां इन टेक्नोलॉजी खे अपनाईंदासीं त असां दुनिया सां कुल्हे में कुल्हो मिलाए हलंदासीं। लाज़मी आहे असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे ऐं असांजी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ख़रोश सां मल्हाइजे थो, पर इन जोश ख़रोश सां गॾोगॾु असांखे पंहिंजे तालीम ॾांहुं इन्हनि ॾांहुं वधिणो खपे। जीअं हिन दुनिया में जदीद टेक्नोलॉजियूं हलनि पियूं ऐं इलेक्ट्रॉनिक खे माण्हू उन्हनि जो माना टूल ठाहे करे अॻिते वधनि पिया। सिंधी मीडिया स्पेशली आवाज़ टीवी जे सॾ ते पूरी सिंध जे मलीर बिलख़ुसूस गुलशन हदीद में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तमामु घणो जोशो ख़रोश ॾिठो पियो वञे। ॿार बच्चा नंढा वॾा, तव्हां हींअर बि ॾिसी रहिया हूंदो साईं वटि तमामु घणी रश आहे। नंढड़ा ॿार अचनि पिया, औरतूं अचनि पियूं, ख़वातीन अचनि पियूं, भेणियूं अचनि पियूं, ॿाहिरि अचनि पिया ऐं तमामु घणा आर्टिकल पसंदि कया पिया वञनि। हिते टोपियूं हुजनि, कोटियूं हुजनि, वास्किट हुजनि। ज़बरदस्ती जेको सिंधी कल्चर डे मल्हायो थो वञे, इहे कल्चर डे बेसिकली असांजी ईद जे ॾियारे जे हवाले सां आहे ऐं असां जेको आहे सो पंहिंजी सिंध में इन खे ईद ॾींहुं तरह सां मल्हायूं था ऐं सभिनी सिंधी जेको हिकिड़ो एकता ॾींहुं आहे इहो ऐं मिलजी करे असां ॾींहं खे सेलिब्रेट कयूं था ऐं ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं तक़रीबन सॼे सिंध में बहितरीन तरीक़े सां मल्हायो थो वञे। जे हवाले सां आवाज़ चैनल जेको सॾ जो ऐलान कयो आहे, इन में असां आवाज़ चैनल ऐं सिंध वासियुनि सां एकता जे हवाले सां असां भरपूर तरीक़े सां असां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। ख़रीदारी करणु आया हुया सकाफ़ती हवाले सां, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सॼी सिंध जीअं गॾाब बि 3 डिसंबर ते भरपूर तरीक़े सां सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदो। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ टीवी, गॾाब।